निराली मुस्तफा जी अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे। उसवे हसन सब जिंदगिया पाक पोशाक किरदार आहे। मुस्तफा जी अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे। जद जानिब इबादत करन प्या तेरा मोस जी पो वञन प्या। जद जानिब इबादत करन प्या तेरा मोस जी पो वञन प्या। कदें ज़िर हसीने ते पाए कदें ज़िर हसीने ते पाए खई हथन मंझ तलवार आहे। उसवे हसन सब जिंदगिया पाक पोशाक किरदार आहे। मुस्तफा जे अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे। मुस्तफा जॾहिं घर में आईंदा धर्म झाईंदे मुर्कंदा। मुस्तफा जॾहिं घर में आईंदा धर्म झाईंदे मुर्कंदा। पंहिंजी घरवारियुनि ॾे अचण जो पंहिंजी घरवारियुनि ॾे अचण जो ख़ासि अंदाज़ निर्वार आहे। उसवे हसन सब जिंदगिया पाक पोशाक किरदार आहे। मुस्तफा जे अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे। केतिरा ॾींहं गुज़री हवींदा बाहि घर में न बरंदी हुई का। केतिरा ॾींहं गुज़री हवींदा बाहि घर में न बरंदी हुई का। खारकुन ते गुज़ारो करे तन खारकुन ते गुज़ारो करे तन फ़क़्र पाका क्यों अख्तियार आहे। उसवे हसन सब जिंदगिया पाक पोशाक किरदार आहे। मुस्तफा जे अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे। बणजी राक़िम सदा मुस्तफा जो शान सैफुल्लाह ॾींहुं राति लिख पियो। बणजी राक़िम सदा मुस्तफा जो शान सैफुल्लाह ॾींहुं राति लिख पियो। वास हाले जवी वाट इन में वास हाले जवी वाट इन में इश्क जो अक्स अंबार आहे। उसवे हसन सब जिंदगिया पाक पोशाक किरदार आहे। मुस्तफा जे अदा हर निराली खास अनमोल गुफ्तार आहे।